हैदराबाद में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पारा उस्तादन के मंजता एवॉर्ड ॾियण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई आहे। इन हवाले से मुझे लिंक ते मौजूद है नसीर चन्ना। जी नसीर, जी बिल्कुल, हैदराबाद में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सिगा पारा रोशन तारा स्कूलन के उस्तादन के मंजता एवॉर्ड ॾियण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जिनमें कमिश्नर हैदराबाद नदीम रहमान मेमन समेत सिगा जा मरकज़ी अगवान उहदेदार और मेंबरन समेत उस्ताद शागिर्द पिण शरीक थिया आहिनि। अचो त हिते मौजूद अगवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॾिसो, अॼु सिंध ग्रेजुएशन एसोसिएशन जो ही प्रोग्राम जो पंजाही मेनली अॼु जो थीम है या जो मक़सद है वो ये है तो उस्तादन की मंजता अवार्ड जेका है उहा सेरेमनी थी रही है। और सम्झा थो त इहो हिकिड़ो तमामु सुठो रवायती कमु है ऐं उस्तादन शागिर्दनि ऐं जेका बि सिंध जी जेका तरक़ी है उहा हूअ बि उस्तादनि सां सिलाड़ियल आहे। स्कूलनि जा उस्ताद आहिनि, उन्हनि मां बेस्ट टीचर के हर स्कूल में असां सिलेक्ट कंदा आहियूं ऐं उनखे हिन मौक़े ते असां एवॉर्ड ॾींदा आहियूं। हीअ हिकु इंटरनेशनल इवेंट हूंदो आहे जो हर मुल्क में ही मल्हायो वेंदो आहे। अहिड़े नमूने सां असां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन वारा भी मल्हाईंदा आहियूं। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा पंहिंजा स्कूल आहिनि, उन्हनि स्कूलनि जे अवसर लाइ उन्हनि स्कूलनि जे बुनियादी तौर ते असांजो मक़सदु हो मयारी तालीम जेको बि कंट्रीब्यूशन करे पियो थो उनजो असांजी फर्ज़ आहे हिम्मत अफ़ज़ाई कयूं। अॼु हीअ तक़रीब आहे जंहिंमें घोटकी, कश्मोर, पनो आकिल, मेरापुर, हाला ऐं सेवण ऐं ॿियनि शहरनि मां असां वटि हिते बेस्ट टीचर्स हिते आयल आहिनि, जिन खे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो चेयरपर्सन ऐं ॿिया उहिदेदार उनखे एवॉर्ड ॾींदा। हीउ प्रोग्राम जेको उस्तादनि खे मंजता ॾियण जे लाइ ऐं उन्हनि खे उन्हनि जी मंजता जे तौर ते अवार्ड्स ॾियण जे लाइ प्रोग्राम सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हर साल कंदी आहे। ऐं हिन जो पस मंज़र तव्हांखे ख़बर हूंदी त हीअ बैन अवी तौर ते उस्तादनि खे मंजता ॾियण जे लाइ ILO ऐं यूनेस्को तरफ़ां बाक़ाइदा या मंजता ॾियण लाइ डिक्लेयर कयल आहे त उस्तादनि खे ट्रेनिंग्स करायूं वञनि ऐं उन्हनि खे हिम्मत अफ़ज़ाई कई वञे जीअं हू पंहिंजे ॿारनि जे विच में जेको तइलक़ आहे उनखे सुठे नमूने निभाए सघनि। अॼु जो जेको प्रोग्राम हुयो तालीम जे बारे में जेको सेमिनार हुयो, तालीम जे मैदान में जेका तमामु घणी खोट थी आहे उन खोट जे एहसास जी खे उजागर करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त उहा खोट जीअं असां महसूसु कयूं ऐं उन ते कुझु न कुझु असां सभिनी खे करणु खपे। जी बिल्कुल, हिते मौजूद अगवान जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। तक़रीब में रोशन तारा स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोस पिण पेश किया आहिनि। नसीर चन्ना, आवाज़ TV, हैदराबाद।